गुल प्लाज़ा साने बाबति जोड़ियल अदालती जांच कमीशन आॾो रेस्क्यू ऑफिसर बयान कल्ह बंदि करायो आहे। रेस्क्यू 1122 जे स्टेशन ऑफिसर मोहम्मद तौसीफ़ बयान रिकॉर्ड करायो आहे। मोहम्मद तौसीफ़ ॿुधायो आहे त राति जो 10:40 ते बाहि जो इतला मिलियो। स्टेशन ऑफिसर मोहम्मद तौसीफ़ जो चवणो हो त जॾहिं गुल प्लाज़ा पहुतसि त फायर टेंडर ऐं स्नॉर्कल कमु करे रहिया हुआ। हुननि स्नॉर्कल ज़रिए माण्हुनि खे रेस्क्यू कयो। मोहम्मद तौसीफ़ जो चवणो हो त स्टेशन ते स्नॉर्कल ऐं फायर टेंडर 60 खां वधीक मुलाज़िम आहिनि। संदसि चवणो हो त बाहि जो इतला मिलण वक़्तु लॻभॻि 30 मुलाज़िम मौजूदु हुआ। इतला मिलण वक़्तु रुॻो 2 ड्राइवर हुआ। ड्राइवर्स जी खोट सबबि स्नॉर्कल न हली सघी। मोहम्मद तौसीफ़ जो चवणो हो त स्टेशन टैंक में हर वक़्तु 55,000 गैलन पाणी मौजूदु हूंदो आहे। वाटर बाउज़र में पाणी जी गुंजाइश उन खां बि वधीक आहे। छंछरु ॾिहाड़े पाणी नाहे ईंदो। हुन ॿुधायो त पाणी लाइन ज़रिए मिलंदो आहे। गटर मिलियल पाणी मिलण सबबि उनखे 1 कलाक ज़ाया कंदा आहियूं। मोहम्मद तौसीफ़ जो चवणो हो त सदर फायर स्टेशन मां पहिरीं गाॾी राति 10:34 ते रवानी थी हुई। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंधी वी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खान। जी सिकंदर आगाह कजो। हाजी मारवी साने गुल प्लाज़ा जी अदालती कमीशन आॾो जेको आहे त हिकु गवाह मोहम्मद तौसीफ़ पंहिंजो बयान रिकॉर्ड करायो आहे। साने गुल प्लाज़ा अदालती कमीशन में जेको आहे त रेस्क्यू 1122 जे स्टेशन ऑफिसर मोहम्मद तौसीफ़ ॿुधायो त मूंखे राति जो 10:40 ते बाहि लॻण जी इतला मिली हुई। जॾहिं त मां गुल प्लाज़ा पहुतुसि त उते फायर टेंडर ऐं इनसार्कल कमु करे रहिया हुआ। हुन चयो त असां इनसार्कल जे ज़रिए माण्हुनि खे रेस्क्यूज़ कयो। इनसार्कल ज़रिए 2 लाशूं बि कढियूं वयूं हुयूं। हुन वधीक ॿुधायो त मूं वटि इनसार्कल ऐं फायर टेंडर मौजूदु हुआ। असांजी स्टेशन ते 60 खां वधीक मुलाज़िम आहिनि, पर जॾहिं बाहि जी इतला मिली त 3 जेके आहिनि त उनजे लॻभॻि माण्हू उते मौजूदु हुआ। इतला मिलण वक़्तु सिर्फ़ु 2 ड्राइवर मौजूदु हुया। ड्राइवरनि जी खोट सबबि इनसार्कल हली न सघी। हिन वधीक ॿुधायो त असांजी स्टेशन ते टैंक में हर वक़्तु 55,000 गैलन पाणी जेको आहे त उहो मौजूदु हूंदो आहे। वाटर पावर्स में पाणी जी गुंजाइश जेके आहे त उनखां बि वधीक आहे। छंछरु जे ॾींहुं पाणी नथो अचे। साने वक़्त जे पाणी जी खोट ऐं बिजली बंदिश सबबि कमु मुतासिर थियो। जेकॾहिं बिजली हली वञे हा त असांजो कमु जेको आहे त मुतासिर थींदो आहे। उन करे असां लोड शेडिंग घटि करण जी दरख़्वास्त बि कई आहे। हिन वधीक चयो त असांखे पाणी लाइन ज़रिए मिले थो, पर पहिरें कलाक जेको हूंदो आहे उहो गटर जेको आहे त उनजो पाणी मिलियल अचे थो। 1 कलाक पाणी ज़ाया करण खां पोइ साफ़ पाणी स्टोर कयो वेंदो आहे। जेकॾहिं 2 ॾींहं लगातार पाणी अचे थो त स्टेशन जो जेको टैंकर जेको आहे उहो भरिजी वेंदो आहे। आख़िर में हिन इहो बि ॿुधायो त सदर जे जेके फायर स्टेशन में पहिरें गाॾी राति जो 10:34 ते उतां रवानी थी। अदालती कमीशन आॾो जेको आहे त मोहम्मद तौसीफ़ वधीक पंहिंजो बयान ॾींदे चयो त असां वटि फायर कॉल बुक ऐं ॿियूं रिकॉर्ड जेको आहे त उहे बुकूं बि मौजूदु आहिनि। असां वटि वायरलेस सिस्टम बि मौजूदु आहे। उन ते कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल पुछाणो कयो त तव्हांजे इदारे में वायरलेस सिस्टम मौजूदु न आहे। मोहम्मद तौसीफ़ जवाबु ॾिनो त वायरलेस सिस्टम सिर्फ़ु मुंहिंजे स्टेशन ते न, पर सॼी कराची में किथे बि मौजूदु न आहे। कमीशन पुछाणो कयो त एमरजेंसी जी हालति में राब्तो कीअं थींदो आहे। मोहम्मद तौसीफ़ ॿुधायो त एमरजेंसी जी हालति में मोबाइल ज़रिए जेको आहे त राब्तो कयो वेंदो आहे। हुन वधीक ॿुधायो त A क्लास जी जेकी आहे त उहा बाहि विसाइण लाइ पाणी इस्तेमालु कयो वेंदो आहे। B क्लास जी बाहि विसाइण लाइ फोम इस्तेमालु कयो वेंदो आहे। अदालती कमीशन पुछाणो कयो त गुल प्लाज़ा में फोम छो इस्तेमालु न कयो वियो। मोहम्मद तौसीफ़ चयो त गुल प्लाज़ा में पहिरियां ई पाणी जेको आहे त उहो पाणी ऐं फोम जेको आहे त इस्तेमालु कयो वियो हो। जस्टिस आगा फैसल जेको अदालती कमीशन जो सरबराह आहे उन पुछाणो कयो त फोम कॾहिं इस्तेमालु कयो वियो। गवाह जेको आहे मोहम्मद तौसीफ़ जवाबु ॾिनो त लॻभॻि 2 खां 4 मिंटनि बाद फोम इस्तेमालु कयो वियो। इन मौक़े ते जस्टिस आगा फैसल चयो त असांखे इतला मिली हुई त इनसार्कल ख़राब हुई। मोहम्मद तौसीफ़ जवाबु ॾिनो त
असांजी इंसार्कल जेकी आहे त ख़राब न हुई, पर गुल प्लाज़ा ते ई उहा कमु नथी करे सघे। इंसार्कल जेकी आहे त 5 माड़ जेकी आहे त उन फ्लोर खां पोइ कमु कंदी आहे। इजलास आहे जेको उहो जारी आहे। जी कुमारी। ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी सिकंदर भुट्टो आगाह करण लाइ।